अस्सलाम वालेकुम प्यारा बारो कीअं आहियो ठीक ठाक। तव्हांजे साम्हूं जेको आहे सच सरमस रहमतुल्लाह अलैह जंहिंजी मुख़्तसर रवानत थी पेश कई वञे जंहिंमें तारुफ़ आहे जो पाण जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पाण हिकु सूफ़ी शाइर हुया तमामु वॾा। शाह साईं खां पोइ इन्हनि जो नालो अचे थो ऐं शाह साईं इन्हनि जे बारे में फरमायो हुयो त असां जेको कुनो चाढ़ियो आहे उहो इन जो ढकणु इहो निंगर लाहींदो। सो इन हवाले सां इन जे तारुफ़ में अॻिते वधूं था। सदन ख़ानदान जेको आहे उहो 15वीं पीढ़ीअ में हज़रत उमर फारूक जन सां वञी मिले थो। पाण हज़रत अब्दुल्ला बिन उमर जन जे ख़ानदान शहाबुद्दीन फारूकीअ जे नस्ल मां मिलनि था ऐं इन हिसाब सां जेको आहे उहो जॾहिं सिंध फतह थी त शहाबुद्दीन फारूकी जन जेके आहिनि रहमतुल्लाह अलैह जन जेके आहिनि उहे अरब फौज में शामिल थिया। पोइ उनखे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो ऐं कुझु अरसे खां पोइ जो ख़ानदान जेको आहे उहो सेवण मां लॾे अची करे ख़ैरपुर जे इलाइक़े गागड़ी ऐं गागड़ी खां पोइ दरागा में आयो। उन खां पोइ अचे थो इन्हनि जी पैदाइश जो ज़िक्र। इते ई इन्हनि जे सचल सरमस जन जी जेका आहे पैदाइश थी ऐं उन्हनि जे पैदाइश जेका उते थी जे कुझु अरसे खां पोइ जेको आहे वालदेन जेका उहे गुज़ारे विया ऐं इन खां पोइ जी जेका परवरिश आहे पहिरियां जे ॾाॾा मियां साहिब ॾिने जन कई ऐं उन खां पोइ मियां अब्दुल्ला यानी उन्हनि जे चाचा कई। ठीकु अहिड़े हिसाब सां पाण जॾहिं नंढा हुया त मियां अब्दुल हफ़ीज़ कुरैशी जन वटि जेको आहे उहो क़ुर शरीफ़ जी तालीम मुकमिल कई ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे उहो पाण पंहिंजे चाचे खां पोइ सिंधी अरबी ऐं फारसी तालीम वरितऊं। ठीकु ऐं इन खां पोइ जी जवानी ऐं शादीअ जो ज़िक्र अचे थो। पाण जेको आहे पोइ जॾहिं वॾा थिया ख़ैर सां पोइ उन्हनि जी शादी जेको आहे उहो पंहिंजे चाचा अब्दुल हक जी न्याणीअ सां थी ऐं उन्हनि खे उन्हनि मां हिकु पुटु बि ॼाओ जंहिंजो नालो जेको आहे उहो न्याज़ या मौजूद अली रखियो चयो वञे थो ऐं इन खां अलावा उहे पुट जेके आहे उहे कुझु अरसे खां पोइ उन्हनि जो इंतकाल थी वियो यानी गुज़ारे विया ऐं उन खां पोइ कुझु अरसे खां पोइ उन्हनि जी घरवारी बि गुज़ारे वई यानी ईअं शादीअ जे 2 सालनि खां पोइ इन जी घरवारी गुज़ारे वई ऐं उन खां पोइ पूरी ज़िंदगी कॾहिं शादी न कई। ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो शाइरीअ जो ज़िक्र। शाइरीअ में जेको आहे उहो पाण जो जेको ज़मानो हुयो उहो कलोड़नि ऐं मीरनि जी साहिबी ऐं हुकूमत वारो ज़मानो हुयो। इहे ॿई वक़्त अहिड़ा हुया जेके मज़हबी इंता पसंदी जे करे ऐं जागीरदार निज़ाम जे करे अवाम तमामु घणो तंग हुया उन्हनि खां जंहिं करे उन्हनि में फिक्री बग़ावत पैदा थी सचल साईं में ऐं उहे आम माण्हुनि जी भलाई जे लाइ उहे तमामु घणो सरगर्म रहिया। पंहिंजी शाइरीअ में उन्हनि जो तमामु घणो ज़िक्र कयो अथऊं ऐं इन हिसाब सां जी शाइरी जेका आहे उहा सिंधी सराइकी अरबी फारसी पंजाबी उर्दू ऐं हिंदी ते मुश्तमिल आहे ऐं इन हिसाब सां उन्हनि पंहिंजी शाइरी जेका आहे उहा बयानु कई आहे अवाम जे दुखनि तकलीफ़नि वग़ैरह खे बयानु करण जे लाइ जंहिंमें उन्हनि सिंध जी सोभिन वग़ैरह जो बि ज़िक्र कयो आहे। ठीकु उन खां पोइ आहे वफ़ात हुनजी। वफ़ात पाण 90 सालनि जी उमिरि ख़ैर सां हासिल कयूं पाण आख़िरी उमिरि ताईं जेको आहे उहो हालांकि एॾा मुजाहिदा रियाज़तूं कयूं पर इन जे बावजूद पाण तंदुरुस्त हुया ऐं उन खां पोइ उन्हनि जी जेको आहे बिलाख़िर 14 रमज़ान ते उन्हनि जी वफ़ात थी वई ऐं उन खां पोइ अचे थो ज़िक्र उनजे हमअसर शाइरनि जो जंहिंमें नानक यूसुफ गुल मोहम्मद हालाई ऐं मोहम्मद सदीक सूमरो जिन जा नाला अचनि था। ठीकु हे जो मुख़्तसिर तारुफ़ थी वियो। ठीकु आहे। हाणे इनशाला इन खां पोइ जो आहे सचल सरमस जा बेत में जेको जंहिंजे बारे में बि चयो आहे उहा सिंधी जी सूरमी आहे ससी पुनो जो ज़िक्र तव्हां ॿुधो हूंदो कहाणी ॿुधी हूंदी। सो उन्हनि ते शाइरी आहे सो पहिरियां उन्हनि जी कहाणी ॿुधाई वेंदी त जीअं तव्हांजे सम्झ में अची वञे। उन खां पोइ जेको आहे उहो सचल सरमस जा बेत उन्हनि जे अल्फाज़ माना ऐं उन खां पोइ उन्हनि जी सम्झाणी थींदी। ठीकु आहे। ईअं सिलसिलो अॻिते वधंदो। ठीकु आहे। इन सां गॾु इन सिलसिले खे ख़तमु था कयूं। ओके अल्लाह हाफ़िज़ ख़ुशि रहो आबाद रहो।